वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। नौजवान जे वासन खे हथ करे क़त्ल जी फौरी तौर ते FIR दाख़िल कयो। सर गैरत जे बुनियाद ते थींदड़ क़त्ल असांजे मुआशरे में ॾोह तसवर न कयो वेंदो आहे। मिस्टर हिकड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध, असीं कंहिं बि सरदार जे मुद्दे ख़ारिज न रस्मुनि जा हामी न आहियूं। असांखे उहो करणु घुर्जे जेको कानून थो चए। मूंखे त इहो किसो तव्हां खां पुछणो हो त इहो किसो आख़िर काथे पहुतो आहे ऐं मूंखे त ॿुधणु कोई मुनासिब सम्झे ई नथो त तव्हांजे पुट जो छा थियो ऐं हेतिरनि ॾींहंनि खां त हुनजी का ख़बर ई न पई आहे। तूं फिक्र न कर रुखसार, शहरोज़ जल्दी घर अची वेंदो। हाणे इहो SP या त असांजे ज़िले में न रहंदो या वरी हिन दुनिया में न रहंदो। SP ज़र अली ऐं शाह मुराद जी धीउ जो रिश्तो तइ थी वियो आहे। ॿिन्हिनि हिक ॿिए खे मुंडियूं बि पारायूं आहिनि। SP इहो कमु करे मुंहिंजे लाइ मौत तयारु कयो अथई, हाणे न बचंदो। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।